वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। रहम त मूंखे तमामु घणो थो अचे, पर किथे ईअं न थिए जो इहो रहम जो जज़्बो असांजी गिची में पइजी वञे। इन्ही करे शमीर खे जीअं आहे तीअं ई रहण ॾिनो वञे त असांजे लाइ इहो ई बहितर आहे। जेकॾहिं खान बहादुर खे पंहिंजी इज़त बचाइणी आहे न त हिन एसपी खे ख़तमु करणो पवंदो। जेकॾहिं एसपी ख़तमु न थियो न त इहो वॾो गंद कंदो। हाकिम साईं, खान बहादुर एसपी खे सज़ा ज़रूर ॾींदो। हिन एसपी खे चट करण जे लाइ त मूं खान बहादुर सां हथ मिलायो हुयो। जेकॾहिं खान बहादुर हिन एसपी खे नथो मारे सघे न त हिन एसपी जी गाड़ी बत्ती मां गुल कंदुसि। ईअं चई सघिजे थो त कंहिं वॾे तूफ़ान खां पोइ कंहिं बेद मुश्किल जो वण पंहिंजी पाड़ुनि खां उखड़ी हेठि किरी पियो हुजे, पर उन वण खे खणी वापसि उभो करे बीहारणु माण्हूअ जी वस जी ॻाल्हि आहे। पर जेको वण पाण सहारे सां बिहारियो वञे उन्हें मां छांव जी कहिड़ी उम्मीद। सोप सीरियल वेरुन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।